कासमाबाद में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं खियलदास कोहिस्तानी जिन जी गॾियल सालगिरह जी शानदार तक़रीब जो अहवाल रिपोर्ट मंज़ूर कालरो। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवान नवाज़ शरीफ़ ऐं क़ौमी असैम्बली जे मेंबर खियलदास कोहिस्तानी जिन जी सालगिरह वारी तक़रीब 29 डिसंबर ते टालपुर हाउस कासमाबाद हैदराबाद में मल्हाई वई, जंहिंमें नवाज़ लीग जा कारकुन उहिदेदार हमदर्द शरीक थिया ऐं औरतुनि जो बि ख़ासो अंग मौजूदु हुयो। तक़रीब जो आगाज़ कलाम पाक जी तिलावत सां कयो वियो। उन बाद मेज़बान यासिर टालपुर ऐं ॿियनि उहिदेदारनि तरफ़ां महिमान ख़ास खियलदास समेत ॿियनि तंज़ीमी उहिदेदारनि खे लुंगियूं, अजरकूं, गुलदस्ता ऐं गुलनि जा हार पाराए सालगिरहनि जो मुबारकनि सां गॾोगॾु क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ खे बि संदसि जनम ॾींहं जूं मुबारकूं पेश कई वयूं। हिन ख़ुशीअ भरे मौक़े ते ताड़ियुनि जी गुंज में सालगिरहनि जा 2 केक काटे हैप्पी बर्थडे जे वाधाइनि सां शरीक समूरनि महिमाननि, कारकुननि ऐं सहाफ़ियुनि खे वणंदड़ केक खाराए विया। आजणे तक़रीर में मेज़बान मुस्लिम लीग नून हैदराबाद जी सरगर्म अॻवान यासिर टालपुर पारां सभिनी शरीक महिमान, साथियुनि, कारकुननि, उहिदेदारनि ऐं लेडीज़ विंग जे वर्करनि, मीडिया जे सहाफ़ियुनि जो शुक्रिया अदा कयो। पाण मुस्लिम लीग हैदराबाद जी मुनासिबत सां कयल ख़िदमतुनि ते ॻाल्हायो। हिन ॾिस में टालपुर हाउस कासमाबाद जा दरवाज़ा अवाम जी ख़िदमत वास्ते खुलियल रखण जो ऐलान कयो। टालपुर साहिब कब्ज़ाखोर माफ़िया जी रोकथाम जो मुतालबो कयो ऐं हेस्को जी नाजाइज़िन जो ज़िक्र कंदे इंतज़ामिया खे हिदायत कई त अवाम खे गैर ज़रूरी बिलनि डिडक्शन ऐं बेजा लोड शेडिंग जो ख़ात्मो करे तंग न कयो वञे। ॿियनि मुक़रर बाद ख़ासि महिमान एमएनए खियलदास कोहिस्तानी तरफ़ां पाकिस्तान जे माज़ी ऐं हाल जी हालतुनि ते तफ़सीली रोशनी विझंदे नवाज़ शरीफ़ जे पाकिस्तान सां मोहबतुनि, ख़िदमतुनि ऐं कारनामनि जो तफ़सीली ज़िक्र कयो। सालगिरह जी तक़रीब दौरान एडवोकेट अमर जुमाणी, ज़ीनत मंगी जिन मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान कयो, जिन खे भलीकार कई वई। तक़रीब में नसीर मेमण बरादर, बशीर अहमद मेमण, ज़ाहिद भिंड, निसार गाडही, सलमान नूह पट्टो, सियासी वर्कर अल्लाह बख्श कुंबर, सीनियर साफ़ी बशीर भट्टी ऐं ॿियनि उहिदेदारनि, सियासी समाजी कारकुननि जी शिरकत रही, जंहिंमें मक़ामी मीडिया जा सहाफ़ी बि रिपोर्टिंग लाइ मौजूदु रहिया। प्रोग्राम खां अॻु कोहिस्तानी साहिब भरपूर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्लिम लीग नून जी कारकर्दगीअ ते रोशनी विधी। आख़िर में ही तक़रीब महिमाननि खे रेफ्रेशमेंट सां पुॼाणी ते पहुती।